दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां जो पंहिंजो वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सलामी सिंध खे सब्सक्राइब कंदा या ऑल दबाए करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा, वॾी महिरबानी। सलामी सिंध खे सब्सक्राइब कंदा। सर के जीअं तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया सलामी सिंध, जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी घणे टाइम खां बाद मां तव्हांजे साम्हूं यूट्यूब चैनल जी स्क्रीन सलामी सिंध चयो आहे। छो जो कुझु मजबूरियूं हुयूं, कुझु कमकार हुया, इनजे करे कुझु मूंसां मफ़ाद हुया, कुझु पंहिंजा जहिड़ा फसादनि जे करे कुझु टाइम न हुया, स्क्रीन तो ग़ाइबु हुयासीं। इन लाइ वरी हाणे स्क्रीन ते आहियूं। इंशाल्लाह तव्हांजी सपोर्ट रही त जल्द खां जल्द हीअ वीडियो घणो शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, फॉलो कयो। जीअं कुझु मुहर्रम बि हुयो, उनजे करे ब्लॉग न ठाहे सघियासीं। त मुहर्रम में असां पंहिंजे कुझु बि करे नथा सघूं। मुहर्रम हिकिड़ो कम जो महीनो आहे, उन लाइ उन महीने में मूंसां वॾा मसइला थिया। मुहर्रम हरामी करे पोइ बि निभायोसीं, मुंहुं ॾेई आयासीं। वरी हाणे इंशाल्लाह रोज़ जीअं रोटीन जीअं पंहिंजो ब्लॉग जीअं ईंदो आहे इंशाल्लाह ईंदो। इनजे लाइ वधि में वधि हिन वीडियो खे शेयर, लाइक, यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। वॾी महिरबानी।